अवां ख़बर शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची मां घर मां ज़ाल मुड़स ऐं टिनि ॿारनि जा लाश हथाया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। वायरलेस गेट वारे इलाइक़े मां घर अंदरां कुटुंब जा लाश मिलिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। कराची खां घर मां ज़ाल मुड़स ऐं टिनि ॿारनि जा लाश हथ कया विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां घर मां ज़ाल मुड़स ऐं टिनि ॿारनि जा लाश हथाया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त पीउ टिनि ॿारनि ऐं पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे पाण बि आपघात कयो आहे। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कराची खां घर मां ज़ाल मुड़स ऐं टिनि ॿारनि जा लाश हथ आया आहिनि। वायरलेस गेट वारे इलाइक़े मां घर अंदरां कुटुंब जा लाश मिलिया। पीउ टिनि ॿारनि ऐं पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे पाण बि आपघात कयो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां घर मां ज़ाल मुड़स ऐं टिनि ॿारनि जा लाश हथाया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त पीउ टिनि ॿारनि ऐं पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे पाण बि आपघात कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं। कराची खां घर मां ज़ाल मुड़स ऐं टिनि ॿारनि जा लाश हथ कया विया। वायरलेस गेट वारे इलाइक़े मां घर अंदरां कुटुंब जा लाश मिलिया। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो, छा मामिलो आहे? जी बिल्कुलु सजिया। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आहे। फलकनाज़ टावर जे अपार्टमेंट मां जेको आहे 5 लाश मिलिया हुया, जिन में हिकिड़ी औरत हुई ऐं 3 ॿारड़ा हुया। हिकिड़ो मर्द जो लाश हो, जंहिं बाद जेको आहे इहो तस्दीक थी वई त जेको उन्हनि जो मुड़ुसु हुयो उन 3 ॿारनि ऐं जेको आहे ज़ाल खे क़त्ल करण खां पोइ जेको आहे पाण बि ख़ुदकशी करे छॾी आहे। जंहिं बाद जेको आहे उन्हनि जा लाश हथ आया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे ख़ुदकशी वारी जॻह तां हिकिड़ो ख़त बि हथ आयो आहे, जंहिंमें इहो वाज़े लिखियलु आहे त जेके उहे ॿारनि जा नाला आहिनि। उन खां पोइ ॿियो बि उन में इहो लिखियलु आहे त हिन खां सवाइ मूंखे जेको आहे ॿियो रस्तो न हुयो। इहो ख़त बि पुलिस हथु कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त असीं वधीक इंक्वायरी करे रहिया आहियूं त यकीनन ही 5 लाश जेके आहिनि फलकनाज़ टावर जे हिकिड़े फ्लैट मां मिलिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां गुलिस्तान ऐं जौहर मां बि जेको आहे 5 लाश मिलिया, जिन में 3 ॿारनि जा लाश हुया ऐं हिकिड़ो हुननि जी घरवारी जो। जंहिं बाद जेको आहे जॾहिं हुनजी इंक्वायरी कई वई त हुनजे मुड़ुसु जेको आहे पंहिंजे ॿारनि समेत ज़ाल खे क़त्ल कयो वियो। जंहिं बाद पुलिस इहो चयो त ही आदि नशई हुयो ऐं उन खां पोइ हुनखे गिरफ़्तार बि कयो वियो। पर कुझु देरि पहिरियां जेको आहे ही अफ़सोसनाक जेके लाश मिलिया आहिनि फलकनाज़ टावर मां, जिन जो ॼाणायो वञे थो त ही पूरी फैमिली आहे जेकी ॿारनि ऐं ज़ाल खां मारण खां पोइ हुनजे मुड़ुसु बि ख़ुदकशी करे छॾी आहे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।